कई जमीयत उलमा इस्लाम सिंध लुटींदड़न फुरींदड़न के 78 सालन का सिंध में इलेक्शन में मुकाबलो कंदी पई अचे। सिंध खपाइंदे पादर खाइंदे जनारा जमीयत उलमा इस्लाम हया। कारूंजर खपाइंदे पादर खाइंदे जनारा जमीयत उलमा इस्लाम हया। 33 नंबर पास मास्तरन जो केस जमीयत उलमा इस्लाम विड़ियो। जमीयत उलमा इस्लाम सिंध जे मसलूमन मारूअड़न जो केस पई विड़े। अज जॾहिं खैबर पख्तूनख्वा मरी सड़ी रहियो आहे, अज जॾहिं बलोचिस्तान जो अवाम पंहिंजे हक़नि जे लाइ सरापा एहतजाज आहे, सिंध जो अवाम भी पंहिंजे हक़नि जे लाइ सरापा एहतजाज आहे। मां सवाल पुछण थो चाहियां, उहे केर आहिनि जेका ड्राइंग रूमन में वेही करे मुल्क जा फैसला था कनि? उहे केर आहिनि जेके अवाम का अवाम जी मर्ज़ी था खसनि? उहे केर आहिनि जेका असेंबलियूं था खपाइनि? उहे केर आहिनि जेका जाली हुक्मरान था मुंतखब कनि? उहे केर आहिनि जेका दरियाह जा सौदा था कनि? उहे केर आहिनि जेका क़ौमुनि का हक़ था खसनि? दर हक़ीक़त पाकिस्तान जा दुश्मन उहे आहिनि, कौम जा दुश्मन उहे आहिनि, अवाम जा दुश्मन उहे आहिनि। उहे पाकिस्तान कमज़ोर करण था चाहिनि, उहे पाकिस्तान तोड़ था चाहिनि। उन्हनि जे नज़रुनि में पाकिस्तान सिर्फ़ पंजाब जो नालो आहे। उन्हनि ताक़तवरनि खे चवण थो चाहियां, हे मुल्क तव्हांजे पीड़ारे जी जागीर न आहे, हे मुल्क मोहम्मद अरबीअ जे हिननि ग़ुलामनि जी जागीर आहे। जेको मुल्क ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थियो, तव्हांखे हे मुल्क तोड़ न ॾींदासीं, दरिया ते थाड़ा हण न ॾींदासीं।